साईं मुंहिंजा हिकिड़ा हुआ चार दोस्त। चाइनी दोस्तनि जी यारी अहिड़ी हूंदी हुई जो माना ॻाल्हि ई न पुछो। चारई दोस्तनि जी यारी असुल पकी हूंदी हुई। जिथे बि वेंदा हुआ लयो बुरियो हिननि खे वेंदो ऐं हिन जी यारी जी मिसालूं माण्हू ॾींदा हुआ। हाणे हिन चाइनी दोस्तनि खे कमकार त असुल को हूंदो कोन हो। जिथे वेंदा हुआ माना लयो बुरियो हिननि खे वेंदो। हिकिड़ो हमरा हिकिड़ो कुराड़ो गॾियो हिननि खे चवणु लॻो यार ॻाल्हि ॿुधो, सुभाणे अमी शादी वग़ैरह कंदो, छड़ा छांब पिया हलो, कमकार में को करियो कोन था छो भला, वञी को धंधो दाड़ी करियो, को अहिड़ो कमु करे ॾेखारियो जी सुभाणे अव्हांखे मुस्तक़बिल में अव्हांखे कमु अचे। अबा कुराड़े वारी ॻाल्हि हिन चइनी यारनि खे लॻी वई। चारई यार चवणु लॻा त भेण काके कुराड़े ॻाल्हि भली कई है। चवणु लॻा त हाणे को न को यार कमु कजे। चारई यार पाण में सलाह करणु लॻा। चवणु लॻा त पोइ सुबुह जो निकिरंदासीं कंहिं कम जे हवाले सां। अबा खैरनि जो जॾहिं अची सुबुह थियो, ही चारई यार साईं निकिता हाणे कम जे हिसाब अची। हाणे को न को कमु लाज़मी करिणो आहे। चारई दोस्त निकिरी पिया, हलंदा हलंदा आया कंहिं अहिड़ी जॻह ते। छा खणी जो ॾिसनि त हिकिड़ो हमरा अचे पियो, केॾी महिल कांडरे ते पेर ते, केॾी महिल लाणे ते पेर ते, केॾी महिल ही शइ पियो ॾिसे त केॾी महिल ही शइ पियो ॾिसे। चइनी यारनि जो ॾिठो उन हमरा खे, से चवणु लॻा त भेण ही हमरा करे छा थो, छा पियो ॻोल्हे हिते, केॾी महिल लाणे ते पेर ते, केॾी महिल कांडेरे ते पेर। जी हल त हलूं इन खां पुछा करियूं। आया अबा हाणे उन हमरा वटि पुछा करणु लॻा त अबा ॾे ख़बर छा पियो ॻोल्ही, ख़ैर आहे तोसां। अबा हमरा चवणु लॻो त यार आऊं ॻोल्हियां पियो मुंहिंजी हिकिड़ी ॾाची हिकिड़ो जानवर मुंहिंजो चई वियो आहे विञाइजी, उन जा पेर पियो खणाऊं। चई आऊं आहियां पेरी। चई भला केतिरो टाइम थियो आहे भला। चई इन खे 6 महीना थी विया। चई 6 महीना थी विया, यादगिरी तोखे हींअर आई आहे। चई का ॻाल्हि कोन्हे, आऊं पेरी अहिड़ो आहियां जेको 6 महीननि जो सालनि जो पेर बि खणंदो आहियां। पोइ चाहे को इंसान जो हुजे या खणी जानवर जो हुजे या खणी को ज़नावर जो हुजे, पेर खणी आऊं इन शइ वटि पुॼंदो आहियां। चइनी यारनि मुंहिंजा हिकिड़ो चवणु लॻो त यार ॻाल्हि ॿुधो, हमरा सफ़ा पेरी सफ़ा हणखणु लॻो पियो आहे, छो न आऊं पेरी थियां ऐं इहो कमु सिखां। अबा हाणे उहो चवणु लॻो त यार हाणे आऊं बि पेरी थियण थो चाहियां, जे अगरि तूं मूंखे इहो सेखारी कमु। टेई दोस्त चवणु लॻा त हा यार इहो कमु हिन खे सेखार, हीउ बि असांजो दोस्त, हीउ बि पेरी थींदो। अबा उहो हमरा चवणु लॻो त पोइ कमु सिखण जे लाइ इहो पेरी वारो त घटि में घटि 6 महीना तोखे लॻंदा। अबा हीउ चवणु लॻा त का ॻाल्हि कोन्हे, 6 महीना असांखे मंज़ूर आहिनि। अबा दोस्त थियो हुन सां गॾु रवानो। चई हाणे मिलंदासीं किथे न किथे ॻोल्हे हिक ॿिए खे। चई अबा ठीकु आहे। अबा हिननि वारो जेको दोस्त हो सो हिकिड़ो वियो हलियो उन पेरी सां गॾु पेर सिखणु। हाणे टेई दोस्त से निकिता, हलंदा अचनि साईं, हलंदा अचनि। अॻियां ॾिसनि त हिकिड़ो वाढो उॾण खटोली पियो ठाहे। अची हुननि पुॻा। चई ॾे ख़बर वाढा छा पियो ठाहे। चई आऊं उॾण वारी खटोली पियो ठाहियां। चई उॾण वारी खटोली। चई हाओ। चई उॾण वारी खटोली ठाहींदो आहियां, पोइ 6 महीना चई वेही खाईंदो आहियां। चई इहो वरी कीअं। चई इहो वरी ईअं, हीअ उॾण खटोली विकिणंदो आहियां, जो मूंखे माना एतिरा पैसा मिली वेंदा आहिनि, 6 महीना मुंहिंजो जान भलो हली वेंदो आहे। इते हिकिड़ो दोस्त चवणु लॻो त भेण आऊं इहो कमु सिखां। अबा हाणे चवणु लॻा त यार असांजो दोस्त इहो कमु सिखण थो चाहे, सेखारींदे छा। चई अदा बिल्कुलु 6 महीना जी लॻी वेंदा। चई 6 महीना लॻी वेंदा त चलो ठीकु आहे। अबा हाणे ॿिन्ही दोस्तनि खे चवणु लॻो त बाबा हाणे मिलंदासीं 6 महीने। अबा ठीकु आहे। उहो रहियो उते उन वाढे वटि। हाणे 2 दोस्त निकिता साईं, हलंदा हलंदा आया कंहिं अहिड़ी जॻह ते। उते साईं हिकिड़ो दरवेश हिन गॾिजी वियो। मथां राति पहुचण वारी हुजे, ॾिठूं दरवेश वेठो हुजे। अची दरवेश वटि राति रहिया। हाणे उन दरवेश वटि साईं जानवरनि जा वॾा वॾा हॾा साईं उते पिया हुजनि। हिननि जो खणी ॾिठो। दरवेश चवणु लॻा दरवेश साईं ॾे ख़बर, ही हॾा सभा गॾु कया अथई, ख़ैर आहे। चई बाबा आऊं मोइल जीअरा कंदो आहियां। जानवरनि जा हॾा हुजनि, इंसान न बाक़ी जानवर जा हॾा हुजनि, पोइ उन्हनि खे जड़ियूं ॿूटियूं वग़ैरह घोटे करे उन मथां हारे पढ़ाई पंहिंजी करे हेॾा पोइ जानवर आऊं ज़िंदा कंदो आहियां। ऐं पोइ उन जानवर खे खपाए करे पोइ माना 6 महीना साल सुम्ही रहंदो आहियां। जान मुंहिंजो ईअं पियो हले। अबा हिननि जो ॾिठो जी भेण वाह जो कमु आहे। अबा हाणे उहो दरवेश खे चवणु लॻो त यार इहो कमु पोइ भला आऊं सिखंदुसि, मूंखे सेखारींदे। जी बाबा कमु इहो तोखे सिखण जे लाइ घटि में घटि मूं वटि तोखे रहण जे लाइ 6 महीना लॻंदा। 6 महीना हिते रहंदे इहो कमु चई पोइ सिखंदे। अबा ही चवणु लॻो त बाबा ठीकु आहे, 6 महीना आऊं रहण जे लाइ तयारु आहियां। इहो हॾनि में वञा साह विझण वारो कमु आऊं बि सिखां। अबा हाणे खैर जॾहिं जी सुबुह थियो त हाणे हिकिड़ो दोस्त इन खां मोकिलाइजे। अबा हाणे वरी गॾिबानी पाण टेई यार साईं। हाणे हिकिड़ो उॾण खटोली वारो कमु, हिकिड़ो पेरी वारो कमु, हिकिड़ो हॾनि में साह विझण वारो कमु दरवेश वटि रही पियो। हाणे चोथों दोस्त निकिरी पियो।
आयो साईं हाणे हलंदे हलंदे अची कंहिं अहिड़े इलाइक़े पुॻो सो हिनखे उञ तमामु जाम लॻी सो चवणु लॻो त हाणे उञ मूंखे तमामु जाम लॻी आहे, पाणी वञी किथे ॻोल्हियां। आयो हवा हिकिड़ी जॻह ते ॾिठईं त पाणी जो हिकिड़ो तलाउ हुजे, अची पाणी उतां पीती, पाणी पी ऐं पासे में चवणु लॻो त भेण वेहां सुम्हां आराम करियां। तलाउ में पाणी तमामु अछो सुहिणो ख़ूबसूरत पाणी हुजे, ही पासे में पाणी पी ऐं सुम्ही रहियो। थोरी देरि खां पोइ साईं उन पाणी मज़ा नांग जी धीउ निकिती, तमामु सुहिणी ख़ूबसूरत। ॾिठईं भेण हमरा सुतो पियो आहे, छोकिरो बि नौजवान सुहिणो हुजे, आई हिन वटि चवणु लॻी त ॾे ख़बर केरु आहीं। हिन सॼी ॻाल्हि करे ॿुधाई, चई आऊं हीअं आहियां फिलाणो आहे। चई तूं केरु? चई आऊं आहियां नांग जी धीउ। नांग जी धीअ खे उन छोकिरीअ खे साईं हीअ छोकिरो वणी वियो। नांग जी छोकिरी चवणु लॻी त ॻाल्हि ॿुध, उहा नांग जी धीउ चई मूंसां शादी कर, तूं मूंखे तमामु वणी थो, मूंसां शादी कर। चई शादी त तोसां करियां, पर हाणे तूं नांगिण पाणी में रहंदे आऊं इंसान, चई इहा ॻाल्हि कीअं ठहे। चई बसि तूं हल मूंसां गॾु, ही वठि मण, हल मूंसां गॾु अंदरि मुंहिंजे घर, अंदरि मुंहिंजो घर आहे। ही चवणु लॻो चलो ठीकु आहे। अबा हाणे नागिण उहा हाणे हिनखे मण ॾिनी, ही मण खणी अंदरि पाणी में डरियासीं। हाणे नागमणी जे हिसाब सां जेका मण बि थी पाणी हिनखे रस्तो ॾींदो आहे, सिधो अची अंदरि पुॻा। छा खणी अंदरि ॾिसे त अंदरि वॾो महलात लॻो पियो हुजे, वॾो बंगलो लॻो पियो हुजे। उते ताईं हाणे नांग छोकिरी जो वॾो पीउ जेको वॾो नांग हुयो उहो अची निकितो, तमामु ख़तरनाक हुजे। चवणु लॻो त ए इंसान तूं हिते अंदरि आयो आहीं, तूं मौत मौत पियो करीं या? हिते उहा नागिण छोकिरी चवणु लॻी त बाबा हिनखे कुझु न चओ, हीअ मुंहिंजो मुड़ुसु आहे, मूं हिन सां शादी कई आहे, शादी कंदुसि, हिनखे कुझु न चओ। त हिते उहो नांग चवणु लॻो, उन छोकिरी वारो पीउ चवणु लॻो त तूं नांगिण, पाण नांगिण ऐं हीअ इंसान आहे, कीअं ॻाल्हि थिए। चई न बसि मूं हिन सां शादी माना करियां थी, मूं हिनखे पसंदि करे छॾियो, हीअ हिते ई रहंदो। अबा हाणे नांग चवणु लॻो छोकिरी वारो पीउ त चलो ठीकु आहे, हिन अबा हुते शादी करे छॾी। कुझु ॾींहं गुज़रिया त हिते उहा नागिण छोकिरी चवणु लॻी उन मुड़ुस खे, उन छोकिरे खे, त तूं हिते ई महलात में वेठो हुज, हाणे आऊं वञा थी ॿाहिरि कुझु घुमी फिरी अचां। अबा हाणे चलो ठीकु आहे। हाणे माई उहा नागिण छोकिरी ॿाहिरि निकिती इंसानी रूप करे, हाणे झर जंग में हिते हुते घुमे पई फिरे पई। हाणे हुते को बादशाह जो पुटु शहज़ादो को जंग में माना शिकार वग़ैरह करणु आयो, हिन जी नज़र का इन नागिण छोकिरी ते पइजी वई। वञी खणी वियो बांह में हथु विधी, बांह में हथु विधी, चई हल मूंसां गॾु, छॾींदसि न, तूं मूंखे पसंदि अची वई। छोकिरी चवणु लॻी त मुंहुं मुंहिंजा हथु कढ, ऐं अॻे शादीशुदा आहियां। चई शादीशुदा हुजी खणी कीअं बि हुजी, पर तोखे न छॾींदसि। अबा वठी उनखे ऐं थियो रवानो, घोड़नि ते खणी अवा सिधो महल में अची विहारे छॾी। हाणे शहज़ादो ज़ोर ज़बरदस्ती करणु लॻो, चवणु लॻो त हाणे तूं मूंसां शादी कर, अॼोकी राति अथई, सोच सम्झ, सुबुह जो मूंखे सवेरे वर्दी ॾिजां। नागिण छोकिरी चवणु लॻी त चलो ठीकु आहे। हाणे छोकिरी सोचियो त भला हाणे कीअं कजे। चवणु लॻी त भणिया मूंखे मुंहिंजे मुड़ुस हाल अहवाल ॾिना हुआ त हिन जा 2 दोस्त हिकिड़ा ॿिया आहिनि। हिकिड़ो पेरी आहे, पेर जे हिसाब सां पेर माना सिखे पियो, ॿियो उॾण खटोली ते उहो उते सिखे पियो, टियों जेको आहे सो हॾनि में साह विझणु सिखे पियो। हाणे 6 महीननि खां पोइ उहे लाज़मी मुंहिंजे मुड़ुस खे ॻोल्हे लभंदा। 6 महीने जो टाइम आउं बि इन शहज़ादे खां घुरां थी, एसुदो मन चारे जेको त मूंखे ॻोल्हे मन लभनि, मुंहिंजो मन बिलो थी पवे। हिन इहा सोच कई। सुबुह जो सवेरे शहज़ादो आयो, चवणु लॻो त ॾे ख़बर छा सोची। अबा हाणे नागिण छोकिरी चवणु लॻी त ॻाल्हि ॿुध, मुंहिंजी थियल आहे शादी, 6 महीननि जी तोखां महलत घुरां थी, हिते ई वेठी आहियां, 6 महीननि खां पोइ जेको आहे तोसां शादी कंदा। शहज़ादो चवणु लॻो त मूंखे को एतिराज़ कोन्हे, भले 6 महीननि खां पोइ शादी आऊं तोसां कंदसि। हाणे बा नागिण छोकिरी उहा उते रहणु लॻी। हाणे तव्हांजो वञी 6 महीना मुकमल थिया, जेको पहिरीं वटि पेर सिखणु वियो हो सो उन पंहिंजा पेर सिखी वरिता। हाणे उहे 6 महीननि जा पेर बि खणंदो हो, साल जा पेर बि खणंदो हो। हाणे हिते उहो पहिरीं छोकिरो चवणु लॻो, चई हाणे मुंहिंजे यारनि जा पेर खणी वञा ॾिसां हाणे किथे आहिनि। अबा हाणे उहो पेर खणंदो खणंदो सिधो आयो अची उन वाढे वटि पुॻो। वाढे चवणु लॻो त ॻाल्हि ॿुध, मुंहिंजो दोस्त हिते आहे, तो वटि कमु सिखणु महिनो आयो आहे या कुझु आहे, जेको आहे सो 2 दोस्त हुआ, हुन मुंहिंजा हिकिड़ो तो वटि आहे। चई तोखे कीअं ख़बर। चई आऊं पहिरीं आहियां, 6 महीननि जा पेर बि खणंदो आहियां। चई 6 महीननि खां तो वटि को आहे, हिते आयो आहे दोस्त मुंहिंजो हिकिड़ो तो वटि रहे थो। चई हा बिल्कुलु आयो, फिलहाणे दुकान ते कमु पियो करे। पहिरीं हवा उतां निकितो उहो छोकिरो, सिधो आयो उते। हवा हाणे हू कमु पियो करे, उॾण खटोली ठाहे पियो ऐं करे पियो। अची मिलियो हुन सां, हाल अहवाल कयऊं। चई हाणे हल त हलूं, पंहिंजे 2 दोस्त जेके आहिनि उनखे हली ॻोल्हियूं। त हिते उहो छोकिरो चवणु लॻो त चलो ठीकु आहे, हलूं था, उॾण खटोली आहे मूं वटि, ठाही अथमि जेका उन ते उॾण था हलूं। पहिरीं छोकिरो चवणु लॻो त यार ॻाल्हि ॿुध, पाण जेके उॾण खटोली ते उॾरी हलंदासीं त ख़बर कोन पवंदी पेर कीअं खणंदासीं। उॾण खटोली खण मथे ते,
बाक़ी पेर खणंदा खणंदा हलूं था ईअं पाण खे ख़बर कोन पवंदी। अब हाणे ही ॿई ॼणा निकिता, हाणे साईं पेर खणंदा खणंदा अची उन दरवेश वटि साईं पुॻा। ॾिसंदा हुआ हाणे हिननि वारो टियों यार बि हुते मौजूदु हुजे। अची हुन सां मिलिया, हाल अहिवाल कयऊं त चवणु लॻो त यार आऊं हाणे सिखी वियो आहियां साहबा विझणु। जानवर में अची जानवर जा हॾा ॻोल्हे करे साहबा अची विझणु सिखी वियो आहियां। चई पोइ यार इहो कमु भया वारे जो आहे, भलो कमु आहे, माना सिखी वियो आहीं। चई पोइ हाणे हीअं कर, को अहिड़ो हॾा वग़ैरह ॻोल्ह ऐं पोइ इहो जानवर वग़ैरह पाण जेको ज़िंदा करे ऐं तूं ज़िंदा कर, पोइ पाण खे खपाए कुझु पैसा वग़ैरह हथु करियूं ऐं मिली वञनि पाण खे। जीअं पाण अॻियां जान पंहिंजो हलाए ऐं पोइ वरी पाण हलूं पंहिंजे चोथे यार खे ॻोल्हियूं। अबा चवणु लॻा त चलो ठीकु आहे। हिननि अबा हाणे हॾा गॾु करे जेको आहे त उहो छोकिरो जेको साहु विझणु सिखियो हॾनि में, उन छा कयो, हॾा गॾु करे जड़ियूं ॿूटियूं ठाहे करे अबा हणी उन हॾनि खे पंहिंजे आङुर खे टुको ॾेई रत जीअं उन मथे हईंदा हुआ, उहो जानवर ज़िंदा थी पियो। जानवर कहिड़ो, हरण। अब हाणे हरण खे जेको आहे हीअ आया कंहिं अहिड़ी जॻह ते बाज़ार में विकिणी ऐं कुझु पैसा मिलिया खणी ऐं टई दोस्त निकिता। हाणे ताईं पहिरीं पेर खणंदो खणंदो अबा ठक सां अची उन तलाउ ते पुॻा। चई हाणे पेर हिते ई आहे, हिन खां तलाउ खां पोइ ॿाहिरि पेर केॾा निकिरे ई कोन थो, लॻे थो त इन पाणी में हाणे ढरे केरु वियो इन पाणी में, पोइ ख़बर कोन्हे कीअं राज़ आहे, छा मसइलो आहे। हाणे उन तलाउ जे ॿाहिरि ई वेठा हुजनि त एतिरे टाइम में भाऊ नांग जेको उन नांग छोकिरी जो पीउ हो साईं, नांग अची निकितो, वॾी अज़दा भला अची निकिती। हिननि बि जो खणी ॾिठो, नांग ॻाल्हाइण लॻो त भणिया अवी न बचंदो, अवी मुंहिंजी धीअ खे खणी आयो। इते ई टे चवणु लॻा त यार तुंहिंजी धीअ खे त असीं कोन खणी आयो, पर असां वारो यार दोस्त उहो हिते अव्हां वटि रहे थो, इन तलाउ में आयो आहे, छा आहे हिते मौजूदु आहे। नांग चवणु लॻो त हाओ हिकिड़ो इंसानु आहे हिते रहे थो, मुंहिंजी धीअ सां हुन शादी कई। अची कई आहे शादी त पोइ वञी हुनखे चओ तुंहिंजा टे यार आया आहिनि तोसां मिलण, ॿाहिरि तुंहिंजो इंतज़ारु पिया कनि। नांग अवा वियो अंदरि वञी उन छोकिरे खे चईंदा टे दोस्त तुंहिंजा आया आहिनि ऐं उहे तोसां मिलण था चाहिनि। हिन चयो त मुंहिंजा टई यार पुॼी हलिया, ही बाबा हाणे हुतां ॿाहिरि निकितो उन तलाउ मञा नागमणी जे वसीले आयो। अची इन टिनी यारनि सां उहो मिलियो, हाल अहिवाल कयऊं, पुछा करणु लॻो त बाबा ॾे ख़बर तूं उन तलाउ में अची यार नागिण छोकिरी मूंखे पसंदि कयो, मूंसां हुन कई शादी। हाणे जेको चयो त मूंखे आउं वञा थी ॿाहिरि घुमणु फिरणु, हाणे हिन खे 6 महीना अची थी विया आहिनि, अञा ताईं जेको आहे न अतो न पतो, ख़बर कोन्हे किॾां वेईली। पहिरीं छोकिरो चवणु लॻो यार तूं परेशान न थी, पेर आउं खणंदो आहियां, 6 महीने जा पेर खणंदो आहियां, तुंहिंजी ज़ाल जा पेर खणी हलूं था, ख़बर पइजी वेंदी किॾां वई आहे, छा थियो। चारई दोस्त तां निकितासीं। हाणे पेर खणंदा खणंदा अची उन नांग जी छोकिरी जा आया अची हिकिड़े झंग में। ॾिठो त भाउ हाणे छोकिरी जा पेर हिते ई आहिनि, हिन खां पोइ पेर घोड़नि जा आहिनि। चई हाणे हिन छोकिरी खे उन तुंहिंजी ज़ाल खे माना हाणे घोड़नि ते खणी विया आहिनि, पोइ ख़बर कोन्हे केरु खणी वियो आहे। चई हाणे घोड़नि जा पेर था खणूं, अबा घोड़नि जा पेर खणंदे खणंदे घोड़नि जा पेर सिधो अबा बादशाही में, अबा हाणे बादशाही में हिते रखेसि। इते साईं हाणे ही परेशान थी वियासीं, चवणु लॻा त हाणे अंदरि बादशाही में कीअं वञिजे। इते साईं जेको दरवेश वटि कमु कंदो उहो छोकिरो जंहिं माना हॾनि वॾनि में साहु विझंदो, सो चवणु लॻो त अमी टई हिते ई वेहो, आउं जेको आहे इहो कारनामो कंदो हेॾा वञा अंदरि वञा थो पंहिंजे हिसाब सां, चवंदो बादशाह खे आउं दरवेश आहियां, हॾनि में साहु विझंदो आहियां, जानवर ज़िंदा कंदो आहियां, बादशाह पोइ अंदरि मूंखे दरवेश हाणे हिसाब सां माना रखंदो कंदो हेॾा आउं ख़बर चार अंदरां वठियो थो अचां, ख़बर पवंदी त आहे या कोन्हे। हाणे उन छोकिरे चवणु लॻो त भला तुंहिंजी ज़ाल जा पार पता ॾे, मूंखे ख़बर त पवे। हुन अहिड़ा पार पता ॾिना उन दरवेश जेको दरवेश जो छोकिरो सिखंदो हो उनखे यार इन वारे खे ॿुधाई। हाणे ही टई इंतज़ारु करणु लॻा, ही निकितो साईं ठक सलामत अची ॿाहिरि पुॻो, सिपाही हुजनि गेट ते पुॻो। चई अवा ॾियो ख़बर, चई अवा आउं दरवेश आहियां, बादशाह सां मुंहिंजो कमु आहे। चई बादशाह सां कमु आहे, ॿिया वञी बादशाह खे ॿुधायूं, बादशाह चवंदो भाउ वठी अचो। चई अवा ॾे ख़बर, बादशाह पुछा करणु केरु। अची आउं आहियां दरवेश माण्हू, ऐं जेको मोइल जीरा कंदो आहियां, इंसान न बाक़ी जानवर ज़िंदा कंदो आहियां, हॾा कहिड़ा आणे ॾे त आउं हुनखे ज़िंदा कंदो आहियां। बादशाह चवणु लॻो हॾा था माना हॾनि मुंहिंजा मोइल था जेरा थियनि, मोइल करे जेरो थियो, चई न जेरा आउं करे न। चई जे करे न कई त तोखे आउं क़तलु कराए न। चई भले पोइ मूंखे मारे छॾिजां। अब हाणे उन महिल बादशाह जे हुकुम सां बादशाह चवणु लॻो त मुंहिंजो घोड़ो मरी वियो आहे, उन जा हॾा फिलाणे हंधि पिया आहिनि, पूरे छॾिया आहिनि, चई उहो मूंखे जीअरो करे ॾे। सिपाही अबा विया, बादशाह मोकिलियो अबा घोड़े जा हॾा जेको चूंडे खणी अची गॾु कई हिते। हिन अबा हाणे छा कयो दरवेश छोकिरे ताईं, हाणे छा कयो जेको सिखी आयो दरवेश खां, हिन छा कयो जड़ियूं ॿूटियूं अबा ठाहे करे उन हॾनि खे हणी आङुरी खे टुको ॾेई रत जी हुन ते हारींदा हुआ। हाणे उन महिल उहो घोड़ो जीअरो थी पियो। बादशाह जो इहो लकारो, बादशाह चवणु लॻो भेण वञ, वॾो कमु लॻो पियो आहे, भेण तूं त वॾो को पोतल लॻो पियो आहीं, माना मोइल खे जीअरो करे छॾी जानवर खे। जी हाओ आउं वॾो पोतल आहियां,
हाणे बादशाह ते चवणु लॻो त पोइ तूं पोतल ऐं पोइ तूं आहीं कर असां जूं ज़ालूं आहिनि रानियूं ही उहा आहिनि उन्हनि ते को दम को धाॻो को पाणी को हेॾां को पढ़ी ॾे अचे हाओ हिन त हाणे एतिरे लाइ त कयो पिए बादशाह हुआ हाणे हिनखे अंदरि मोकिलियो हाणे इहो रानियूं को छा मायूं हुआ उन्हनि सभिनी खे दम दिलासा ही हू कंदो रहियो पाणी पढ़ंदो रहियो ख़बर पइजी आहे पार पता वठी आया उहा छोकिरी उते ई मौजूदु हुई हिन ॾिसी वरिती हाणे का राणी खे कंहिं कम लाइ मोकिलियईं को हुनखे कंहिं कम लाइ मोकिलियईं उहो होॾां हीअ छोकिरी रही हिकिड़ी नांग छोकिरी नांग जी माना धीउ उहा हिकिड़ी हीअ आयो हुते चवणु लॻो त ॻाल्हि ॿुध फिलाणो मुंहिंजो यार आहे तूं हुनजी ज़ाल ऐं हिते कीअं पुगे चवणु लॻी त अहिड़े हिसाब सां पुगी ऐं शहज़ादो मूंखे हिते जेको आहे सो वठी आयो आहे हाणे 6 महीने जी मोहलत घुरींदुमि हाणे मूंसां अनक़रीब अॼु सुभाणे शादी कंदो 6 महीना अची पूरा थिया आहिनि जी तूं परेशान न थी ऐं हुनजो ई यार आहियां तुंहिंजे मुड़ुस जो ऐं तुंहिंजी ख़बरचार वठणु आयो आहियां पर हाणे तूं ॾे ख़बर तोखे तव्हां सांझी कढंदासीं तुंहिंजो कमिरो कहिड़ो आहे जी फिलाणे हंधि खां फिलाणो कमिरो मुंहिंजो अची हिते बसि सांझीअ ते ईंदासीं तोखे तव्हां वठी वेंदासीं चई आउं उहो आहियां जेको हॾनि में साह वग़ैरह विझंदो आहियां चई हाओ चई इहे मुड़ुसु मुंहिंजे माना ज़िक्र कयो हो मूंसां चई ज़िक्र कयो चई हाओ अबा हीअ हुतां पार पता वठी करे अबा हाणे कमिरो फिलाणे हंधि अबा हुतां निकिरी पियो आयो अची टिनी यारनि खे पंजनि खे ॿुधाईं चई हाणे हीअं अहिड़ो कमिरो अचे वाह ठीकु आहे चई हाणे कीअं करणा आहे हिते उहो दोस्त चवणु लॻो त बाबा अमी हिते वेहो मूं वटि उॾण वारी खटोली आहे ऐं पाणे ईंदुसि शहज़ाद ऐं पाणे ईंदुसि नांग छोकिरी वठी ईंदुसि हुनखे पंहिंजी यार जी ज़ाल खे वठी ईंदुसि चई हा हाणे नांग छोकिरी इंतज़ार बि करे हीअ साईं आयो हाणे उॾण खटोली वारो यार चढ़ी वियो आहे हाणे ठक सलंदो हुते नांग छोकिरी पुछा करणु लॻी त तूं केरु आहीं हिते आयो चई आऊं तुंहिंजे मुड़ुस जो ई यार आहियां जेको तोखे ॿुधायो हूंदो वाढे वटि ऐं कमु सिखियो उॾण खटोली वारो चई हाओ जी पोइ हाणे वेह त हलूं नांग छोकिरी अबा हाणे वेठी हीअ अबा हाणे उतां वठी ऐं ठक सलांदा अची हिते पुॻो हाणे अची हिते पुॻो जीअं हाणे हलते था निकिरूं अबा हाणे उॾण खटोली ते हीअ चारई जेको आहे सो यार चढ़िया अबा नांग छोकिरी अबा चढ़िया ठक सलंदा अची उन तलाउ ते पुॻा नांग छोकिरी वई अंदरि तलाउ में पंहिंजे पीउ सां माना मिली मुलाक़ात करे सभु कुझु ॿुधाए करे अची अहिड़े हिसाब सां मूंखे फिलाणो बादशाह जो पुटु शहज़ादो मूंखे वठी वियो हाणे हीअ मूंखां छॾाए आया आहिनि हाणे जेको हीअ चवनि था त हाणे हल असांजो ॻोठु हाणे आउं वञा थी होॾां पंहिंजे पीउ खां मोकिलाए पीउ बि ॾिनी हिनखे इजाज़त छोकिरी वरी उतां आई अबा हाणे हिननि वटि हीअ हाणे उॾण खटोली ते अबा हाणे चारई यार उहा नागिण छोकिरी अबा हाणे वेठा अची ठक सलंदा हुआ वञे ॻोठु हाणे ताईं चारई कमु वॾो करे आया अची ॻोठ वारा ताईं गॾु थिया ख़बरचार हुनखे पई आया पुछा करणु लॻी अबा ॾियो ख़बर कहिड़ो कहिड़ो कमु करे आया अमी निकिरी विया हो त हिकिड़ो चवणु लॻो त बाबा हाणे अव्हां जो जेकर कमु आउं सिखी आहियां को बि माल वग़ैरह जेको वञे करे ऐं भले 6 महीना थी विया हुजनि साल थी विए अव्हांखे आउं वाराए ॾींदुसि पहिरीं वारो कमु आहे चई हा चई भेण वाजो कमु आहे ॿियो चवणु लॻो त बाबा आउं कमु सिखी आयो आहियां हॾनि में साह विझणु कंहिंजो जानवर हेॾां होॾां मरी वञे या छा उहे हॾा गॾु करे मूंखे ॾींदो हुनखे आउं साह विझी ॾींदुसि चई भेण तूं बि वाजो कमु सिखी आयो आहीं वाजो हुनर सिखी आयो आहियां टे खे चवणु लॻो बाबा तूं ॾे कर चई बाबा आउं उॾण खटोली ठाहींदुमि जेको आहे सो उन ते वेंदो आहियां कंदो आहियां जंहिंखे उॾण खटोली ठाहिणी हुजे करणी हुजे हेॾां होॾां त आउं ठाहे ॾींदुसि चई भेण वाजो कमु करे चई भेण टिनिनि वटि वाजो हुनर आहे वाजो कमु आहे ऐं चोथे ऐं यार खे भेण नागिण छोकिरी पढ़ाया तमामु सुहिणी ख़ूबसूरत भेण वाजो कमु कयो आहे हाणे टियों त को कमुकार चोथों जेको हूंदो सो कमुकार कंदो कोन हो पंहिंजी ज़ाल सां गॾु हुते हूंदो हीअ साईं टई यार माना कमुकार कंदा हुआ हाणे चारई यार पाण में गॾु हुजनि हाणे साईं जंहिंजी बि का बकरी वग़ैरह वई कंहिंखे 3 महीना थी विया कंहिंखे 6 महीना थी विया साईं हाणे उहो पहिरीं साईं पेर पियो खणे उहा शइ हुनखे मिलियो बि वञे अधु साईं हिनखे पिया ॾियनि अधु पाण पिया खणनि भेण वाजो कमु आहे 3 महीना 6 महीना शइ वञे पई उहा मिले पई साईं कमु भलो थी वियो हाणे हुनखां माण्हू साईं उॾण खटोली पिया ठाराइनि हल वञा हुनजो बि कमु भलो थी वियो हाणे कंहिंजो जानवर जनावर मरियो वञे साईं हुनखे बि अधु ॾियनि पिया साईं उहो ज़िंदा पियो करे ॾे वञा वाजो कमु थी वियो टई यार साईं हाणे जेके माण्हुनि खे ताना ऐं मेणा आहिनि सो टई माना जेको वॾो कमु करे आया चोथों साईं वरी नांग छोकिरी सां शादी करे आयो हिननि साईं वॾा कमु करे हेॾिया तो हाणे हसी ख़ुशी सां चारई यार जेके सचा दोस्त उन नांग छोकिरी सां गॾु हसी ख़ुशी सां सुठे नमूने सां पंहिंजी ज़िंदगी गुज़ारण लॻा तो दोस्तो कहाणी पंहिंजी पुॼाणी ते पुॻी उमेद आहे त हीअ कहाणी तव्हांखे पसंदि आई हूंदी वरी हाज़िर थींदासीं नई कहाणी सां गॾु मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा जिथे हुजो आबाद हुजो अल्लाह हाफ़िज़।